खंड स्कैंडल की जांच में अहम अखबराई साम्हूं आई है। 9 अहम बयान रिकॉर्ड कया विया आहिनि। जल्द अहम शख्सियतन के तलब करण जो इम्कान है। क़ौमी एहतसाब ब्यूरो रावलपिंडी वापार वारे अॻूणे सेक्रेटरी यूनिस ढाॻा खां बि जांच मुकम्मल करे वरिती। शुगर सब्सिडी स्कैंडल में यूनिस ढाॻा नेब रावलपिंडी में पेश थियो। हिन नेब खे खंड जूं आलमी ऐं लोकल क़ीमतूं तय करण जो रिकॉर्ड पेश कयो। यूनिस ढाॻा वज़ारत बाबति मुख़्तलिफ़ समरियूं ऐं वर्किंग पेपर बि नेब हवाले कया। नेब जी गडियल जांच टीम समूरी रिकॉर्ड जो जायज़ो वठंदी। डीजी नेब रावलपिंडी इरफान मंगी गडियल टीम की निगरानी करे रहियो है। नेब वापार वारे अॻूणे वज़ीर परवेज़ मलिक, अॻूणे सूबाई वज़ीर समीउल्लाह चौधरी, मोहसिन लगारी ऐं मियां असलम जा बयान भी रिकॉर्ड करे चुकी है। ज़रियन जो चवण है तो शुगर मिल्स एसोसिएशन जो सिकंदर बादशाह ऐं जावेद कयानी भी जांच में शामिल आहिनि। मुख़्तलिफ़ शख्सियतन जा कलमबंद थियल बयान भी रिकॉर्ड जो हिस्सो आहिनि।